ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 5 अध्याय में ॾिठो हो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के ॿुधाइनि था त परचेतून जे पुट दक्ष जा 11,000 पुट नारद मुनि जे ज्ञान सेखारण करे परमहंस थी वञनि था ऐं हू दुनिया के वधाइण लाइ का बि कोशिश नथा कनि। जंहिंजे करे दक्ष नारद मुनि खे श्राप ॾियनि था त नारद मुनि कंहिं बि जाइ ते 2 घड़ियुनि खां वधीक नथा टिकी सघनि। जंहिंखां पोइ दक्ष वञी ब्रह्मा जी खे चए थो त तव्हांजो पुटु नारद मुनि मुंहिंजे पुटनि खे ज्ञान सेखारे अलॻि करे छॾे थो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त मां छा करियां। उन ते ब्रह्मा जी चवनि था त हे दक्ष, तूं स्त्रियुनि खे पैदा कर, छो जो स्त्रियुनि खे ज्ञान देर सां थींदो आहे ऐं स्त्रियूं घर में रहंदियूं आहिनि, जंहिंजे करे नारद मुनि उन्हनि खे ज्ञान सेखारण न ईंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 6 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे दक्ष जो 60 छोकिरियुनि खे पैदा करणु। श्री सुखदेव जी चयो त ए राजा, दक्ष ब्रह्मा जी जी आज्ञा सां अस्की नाले स्त्रीअ मां 60 छोकिरियूं पैदा कयूं, जिन मां 10 छोकिरियूं धर्म खे, 27 छोकिरियूं चंद्रमा खे, 17 कश्यप खे ऐं 2 भूत खे, 2 अंगरा रकेश्वर खे ऐं 2 कीर्त ऐं शूर प्रजापतिअ खे शादी कराए ॾिनियूं। उन्हनि सभिनी छोकिरियुनि मां घणा जीव देवता, आदमी, दैत, पशु ऐं पखी वग़ैरह पैदा थिया। हाणे मां उन्हनि जी संतान जे थोरनि नालनि जी कथा तोखे ॿुधायां थो, सा ॿुध। धर्म जी 10 स्त्रियुनि जा नाला: 1 बान, 2 लंबा, 3 ककोब, 4 जामी, 5 विश्वा, 6 साध्या, 7 मृतवती, 8 विश्वा, 9 मुहूर्ता ऐं 10 संकल्पा हुआ। बान जो पुटु ऋषभ, तंहिं मां इंद्रसेन। लंबा जो पुटु विदत, तंहिं मां मेघ। ककूब जो पुटु संकट, तंहिं मां केकट थी। केकट मां कलेकी देव पैदा थिया। जामीअ जो पुटु सूरग, तंहिं मां नंढप ॼमियो। विश्वा जो पुटु वसुदेवा। साध्या जो पुटु साधगन, तंहिं मां अर्थ शुद्ध थिया। मृतवतीअ जा पुटु इंद्र ऐं उपंदर थिया। वसुअ खे 8 वस देवता। मुहूर्ता मां मुहूर्ता जा देवता। संकल्पा जो पुटु संकल्प, उन मां काम नाले पुटु पैदा थियो। 100 रूपा नाले भूत जी हिकिड़ी स्त्रीअ मां गुरुर ऐं रुद्र पैदा थिया। उन्हनि में 11 रुद्र मुख्य आहिनि। पहिरियों रेवृत रुद्र, ॿियो अज रुद्र, टियों भव रुद्र, चौथों भीम रुद्र, 5 बाम रुद्र, 6 उग्र रुद्र, 7 बरखा कप रुद्र, 8 अजीपाद रुद्र, 9 एहिर बदीना रुद्र, 10 भव रूप रुद्र ऐं 11 महान रुद्र। अंगरा जी सिधा नाले स्त्रीअ मां पुत्र पैदा थिया। करसाशु प्रजापतिअ जी उर्च नाले स्त्रीअ मां डूमरकीत नाले पुटु पैदा थियो। चंद्रमा जी स्त्रियुनि जा नाला: पहिरीं अश्वनी, ॿी बिरणी, टी कीर्तिका, चौथी रोहिणी, 5 मृगशिरा, 6 आर्द्रा, 7 पुनरूस, 8 पख, 9 आशीलीशा, 10 मघा, 11 पूर्व फाल्गिनी, 12 उत्तरा फाल्गिनी, 13 हिसत, 14 चित्रा,
15 स्वाति, 16 विशाखा, 17 अनुराधा, 18 ज्येष्ठा, 19 मोल, 20 पूर्वखार, 21 उत्तराखार, 22 श्रवण, 23 धनिष्ठा, 24 बख, 25 पूर्व पादरपदा, 26 उत्तरा पादरपदा ऐं 27 रेवती। जे 27 नक्षत्र सॾिजनि थियूं। दक्ष जे श्राप ॾियण करे चंद्रमा खे छुई रोग कोर थी पियो हो, उन करे खेसि औलाद न थियो। राजा परीक्षित एतिरी कथा ॿुधी पुछियो त दक्ष पंहिंजे नाठी चंद्रमा खे छाकाणि श्राप ॾेई पंहिंजी छोकिरीअ जे वंश जी हानि कई, सो कृपा करे ॿुधायो। श्री सुखदेव जी चयो त हिकिड़े वक़्तु कृतिका पंहिंजे पीउ खे वञी चयो त चंद्रमा मूंखे नथो भाए ऐं मुंहिंजी भेण रोहिणी खे वधीक प्यार थो करे। इहा ॻाल्हि ॿुधी दक्ष चंद्रमा खे श्राप ॾिनो त चंद्रमा खे कोर थिए। उन सबबु करे चंद्रमा 1000 वरियनि ताईं समंदर में पियो हो। पोइ जॾहिं चंद्रमा दक्ष जी घणी स्तुति कई, तॾहिं दक्ष ख़ुशि थी खेसि आशीर्वाद ॾिनो त इहो रोग तुंहिंजो छुटी वञे, 15 ॾींहंनि ताईं तुंहिंजी सूंहुं वधे ऐं 15 ॾींहंनि ताईं तुंहिंजी सूंहुं घटिजे। उन सबबु करे चंद्रमा जूं कलाऊं घटिजंदियूं ऐं वधंदियूं आहिनि। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 6 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।